अस्सलामुअलैकुम। वालेकुम सलाम। वैसे वारिस न्यापो ॾिनो तव्हांजो को मुंह में कमु आहे, इन करे तव्हांखे फोन कयो। हा बरू, ॾे ॻोठ जो हाल अहिवाल, ॻोठ में छा पियो थिए? नादर ख़ान, तव्हांजी ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आई। मुंहिंजी ॻाल्हि तोखे सम्झ में कीअं ईंदी? बरू, तूं पाण ॾोही आहीं। नादर ख़ान, कहिड़े ॾोह में ॾोही आहियां मां? जेकॾहिं बिना साबिती जे मुंहिंजे मथां इल्ज़ाम हयो त पोइ परू खे तूं चङी तरह सुञाणी थो। मूंखे सभु ख़बर आहे त तूं केतिरो मुड़ुसु माण्हू आहीं। नादर ख़ान, भाड़ियो बि न आहियां, मुड़ुसु माण्हू त मां आहियां ई आहियां। औरतुनि ते ॾाढ करण वारा मुड़ुसु माण्हू न आहिनि हूंदा परू। मुड़ुसु माण्हू त छा, बल्कि उहे इंसान ई न आहिनि हूंदा। तूं पंहिंजी नगी भेण ते ज़ुल्म करे रहियो आहीं। इहो असांजो ऐं असांजे ॻोठ जो रिवाज न आहे। वैसे तव्हांखे कंहिं ग़लति ख़बर आहे? पर जेकर इहा ख़बर ग़लति आहे त पोइ मां दुआ थो कयां त इहा ख़बर ग़लति ई हुजे। जेकर इहा ख़बर सही निकिती न त पोइ तुंहिंजो ख़ैर न आहे। गुलू, वेठो ईअं आहीं जीअं बेवाहो स्टेशन ते वेठो हुजे। हलड़े हल वांदा, वञी को कमकार जी कर। फिरियो फिरियो मुंहिंजे मथे में अचे थो लॻी। वांदा त वांदा हूंदा आहिनि, बेकार सोई बेकार। कमकार छो कयां? पर ॻाल्हि ॿुध, तूं जंहिं कम सां हिते वेठो आहीं न, उहो ॾाढो ख़राब अथई ऐं तोखे बि ख़राब करे छॾींदो चमचनि जी दुआ सां। छा मतलब आहे तुंहिंजो? मतलब ई न आहियां मां। बाक़ी हा, रेस सालार खे तुंहिंजे लक्षणनि जी ख़बर पइजी वई आहे। छा जा लक्षण? अरे छा कयो आहे मूं? इते घणो छो थो वेहीं? रस्तनि ते वेहण सुठी ॻाल्हि कोन्हे का। रेस सालार खान खे सॼी ख़बर पइजी वई आहे ऐं रेस सालार खे बाबा इन ॻाल्हि ते सख़्त इतराज़ अथई। पोइ मूंखे मयार न ॾिजांइ चमचनि जी दुआ सां। वारस, इहो सभु कुझु तव्हां चमचनि जो आहे। ख़बर ई न आहे अलाए कहिड़ियूं पिता सॼो ॾींहुं रेस खे पटियूं पढ़ायो। अरे तोखे शायदि ख़बर ई न आहे, मां रेस नादर खान जो ख़ासि दोस्त आहियां। बाबा, रेस के ते इन्हीअ दोस्ती ते बि इतराज़ आहे। वर्ष मां वॾेरनि जो महिमान आहियां ऐं तूं इहे नंबर ठाहिण जी कोशिश न कर। बेसजो महिमान आहीं साईं, तूं बेसजो महिमान आहीं। न्याणियुनि जे रस्ते ते न वेह सही तो चवें, न त रेस सालार खान जी सॼी ख़बर अथई। हा, मां बि सुञाणा रेस सालार खान खे। जेसी ताईं रेस पाण मना न कंदो न, मां तव्हां चमचनि जो चवण कोन वठंदुसि। रेस मूं अॻे वांदो कोन्हे जो वते ईंदे वेंदे माण्हुनि ते नज़र रखंदो। इहो कम त असां चमचनि जो आहे। धूड़ वञी पार कोन वेंदुसि हिते। हाणे चमचनि मां त अड़जी विया। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।